कराची जे नॉर्थ नाज़िमाबाद ब्लॉक एच मां 12 वरनि जो अयान ऐं संदसि 11 वरनि जी भेण अनाबिया पुरस्कार नमूने गुम थी विया। ॿारड़नि जे मामे सलमान अहमद जी फ़रियाद ते हैदरी मार्केट थाणे ते केस दाख़िल कयल। केस में अगवा जा कलम शामिल कया विया। फ़रियादी मूजिबि राति जो ॿई ॿार घर मां फ्रेंच फ्राइज़ वठण लाइ निकिता पर वापसि न मोटिया। फ़रियादी जो चवणु हो त ॿारनि जी ॻोल्हा कई वेंदी पर को बि ॾस पतो न मिलियो। शक आहे त खेनि अगवा कयो वियो आहे। ॿारनि जी ॻोल्हा में मदद कई वञे। ॿिए पासे ॿारनि जी अमड़ जी वीडियो बयान साम्हूं आयो आहे जंहिं में हुन जो चवणु हो त मुंहिंजा ॿार घर मां बिना ॿुधाए जे न निकिरंदा हुआ। राति घर खां हेठि शइ वठण लाइ निकिता त वापसि न मोटिया। SSP सेंट्रल ज़ीशान शफ़ीक सिद्दीक़ी मूजिबि ॿारनि जी माउ ऐं पीउ में अलहदगी थी वई हुई। ॿार मामे वटि रहंदा आहिनि। ॿारनि जी माउ दुबई में रहे थी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।